नाज़रीन, घोटकी में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सॾ ते सरकारी मुलाज़मन पारां अॼु 5 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो वियो आहे। तफ़सील रिवा है एहसान कलवड़। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोटकी में सिंध अलायंस के सॾ ते अॼु 5 ॾींहं बि सरकारी मुलाज़मन पारां एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। घोटकी जे मेन प्राइमरी स्कूल खां पेटे लपो गस्ता पैरामेडिकल स्टाफ ऐं ॿियनि सरकारी मुलाज़मन पारां गस्ता जे अॻवान कमरदीन बुलो, पेटे लपे ज़िले सदर मीर हसन मार, अरशद लखण ऐं पैरामेडिकल जे औरंगज़ेब मार जी अॻवानी में मेल तोड़े फीमेल उस्तादनि ऐं पैरामेडिकल जे अमले पारां प्रेस क्लब ते एहतजाजी रैली कढी वई, जिते प्रेस क्लब अॻियां धरणो आयो वियो आहे। जेको अॻवान आहिनि उहे धरणे खे ख़िताब करे रहिया आहिनि। अॻवाननि जो इहो चवणु आहे त सरकार पारां सरकारी मुलाज़मनि जी पेंशन में कटौती कई पई वञे, जेको ग़लति अमल आहे। जॾहिं त पाकिस्तान जे ॿियनि 3 सूबनि में इहो ॿियो कानून आहे ऐं हिक सूबे असां इहा नाइंसाफ़ी कई पई वञे, जॾहिं त बेनियल फंड ऐं ॿिया बि असांजा इंश्योरेंस जा बि सरकारी मुलाज़मनि जा जेके मसइला आहिनि उहे बि हल न कया विया। अॻवाननि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं सरकार पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वरितो त सख़्तु एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। जी एहसान, जी मेहरबानी।